चाचू अंकल ताके खबर नहीं डायरी तेजी है तुझे हथ में आता तुझी होंदी न चाचू ही डायरी मुझी नहीं ही डायरी मुझे आई तुझे बदल दिया है आई हिन में लिखिल आए त मशकरन जे गोठ जो असल वारिस तू आई छो त ये सजी मिल्क त उन औरत जी जे मुझे परदादे सां शादी कई हुई ऐं उन जे हंज में 6 महीनन जो जेको बार हो वो बार एक न्याणी हो जंहिंजी शादी थी वई ऐं उहा न्याणी तुंहिंजी परदादी चाचू इन हिसाब सां सॼी मिल्कियत जो वारिस मां थियसि न पर इहा हिकु कहाणी आहे राइटर जे दिमाग़ जो खलल आहे ॿियो कुझु बि न आहे तूं सिर्फ़ु मुंहिंजे दोस्त जो पुटु आहीं चाचू छा हिकु कहाणी आहे न इहा हिकु डायरी आहे डायरीअ में अखर आहिनि अखरनि में कहाणी आहे कहाणी पुराणी आहे पोड़ी थी वई आहे मरी वई आहे हाणे जान छॾे मुंहिंजो नालो थी धनु धोबी अहिड़ी हणंदो साईं गोबी जो घर ई हथ न ईंदी हा चाचू एतबार नथो अचे मूंखे त पोइ कर जहिड़ो वञो अदालत में कर केस पोइ ॾिसंदासीं केरु ॾाढो आहे केरु काबू आहे ऐं केरु ॾांद आहे इहा डायरी आहे को सबूत न आहे को दस्तावेज़ न आहे चाचू अंकल आपने तो हिला दिया यार हिला दिया हिला दिया माण्हू आहे मश्करिया अदा नंढा जी अदा वॾा ही छा थी रहियो आहे गोठ में अरे असां मश्करा आहियूं या पहलवान अदा वॾा असां आहियूं त मश्करा पर लूसी मश्करा आहियूं पढ़ाई पहलवान माई ॾिसी सभु पहलवान थी विया आहियूं ख़बर आखाड़े में पवंदी त केरु केतिरो पहलवान आहे चवनि था त सोढीअ जे मुक़ाबले लाइ सेठ धनु धोबीअ शहर मां 3 पहलवान घुरायो आहे हा चवनि था त हिकु पहलवान आयो आहे वेले ते 20 मानियूं थो खाए अदा वॾा संख वॾी अथसि हुननि खे बि पाणो थो छिके कढे सियाणा सही बाक़ी सच चई आहिनि त ॾेखण था सनड़ा आहे बाक़ी खाइण था छिता शोभा चवनि था त 3 पहलवान ॾिसण जो सफ़ा सनड़ो आहे बाक़ी खाइण जो ॾाढो छितो आहे अच्छा सफ़ाईयां मां बि चवां त कल्ह खां शहर जा 3 रोलू कुता घुमाइनि मूंखे त शक थो पए त ख़ामोश अदा नंढा असां कंहिं ते शक छो कयूं ख़बरदार इहो कमु पुलिस जो आहे अरे पुलिस खे करणु ॾे मूं त मिड़ई ॻाल्हि पई कई अदा वॾा बाक़ी अलाह ॼाणे अरे जरा खामखाई ॻाल्हि बि न करे जेका गाटे में पवे अदा वॾा मूं बस कई असांजो कमु न आहे कंहिंजी गिला करणु अरे असांजो कमु आहे ॿिनि भाइरनि खे विढ़ाइणु सोप सीरियल मशकरन जो गोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।